नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुश आमदीद। प्यारा दोस्तों, अज बेहतरीन मालूमात खणी ताजी खिदमत में हाज़िर थियो आया। यकीनन अवांखे पसंद ईंदी। सो ही आहे त एक मरतबे हज़रत अली अलमुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु जी खिदमत में एक साइल आयो। इन जे मुतालिक़ अवां जी खिदमत में अर्ज़ कंदुसि, लेकिन उन खां अॻु में अवां सां गुज़ारिश आहे त जेकॾहिं अवां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। प्यारा दोस्तों, हिकु दफ़ो हिकु साइल कुफ़ारनि वटि आयो, यानी काफ़िरनि जो हिकु टोलो वेठो हो। उन्हनि वटि हिकु साइल यानी फ़क़ीर आयो, सुवाल कयो, अची उन खैरात वरिती। जीअं माण्हुनि बाज़ारनि में खैरात वठण वारा फ़क़ीर साइल नज़र अचनि था, उन्हनि वांगुरु हिकु साइल आयो काफ़िरनि वटि। त उन्हनि मज़ाक जे तौरु हज़रत अली अलमुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु वटि साइल खे मोकिलियो। हज़रत सैयदना अली अलमुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु साईं जन साम्हूं वेठा हा। त उन्हनि काफ़िरनि उन साइल खे हज़रत अली अलमुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु जी खिदमत में मोकिलियो। उन साइल अची हज़रत अली साईं जे अॻियां दस्ते सुवाल दराज़ कयो, यानी खैरात वठण जे लाइ हथु फैलायो। त हज़रत अली अलमुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन उन जे साइल जे हथ ते 10 मरतबा दुरूद शरीफ़ पढ़ी करे 10 मरतबा दुरूद पाक पढ़ी करे दम कयो ऐं साइल खे फरमायो त पंहिंजो हथु बंदि कर ऐं वञी उन्हनि जे अॻियां खोल जिन तोखे मूं जे लाइ मोकिलियो आहे। त प्यारा दोस्तों, उहो साइल उन जे हथ ते हज़रत अली अलमुर्तज़ा दम कयो दुरूद पाक पढ़ी करे। उहो साइल पंहिंजो हथु पंहिंजी मुठी बंदि करे हलियो वियो ऐं वञी उन्हनि काफ़िरनि जे अॻियां पंहिंजो हथु खोलियो त ॾिठईं उन जे अंदरि हिकु दीनार मौजूद आहे। त प्यारा दोस्तों, इन करामत खे ॾिसी करे केतिरा ई काफ़िर कलमो पढ़ी मुस्लमान थिया। ही हुई अॼु जी मालूमात जेका मूं अवां जी खिदमत में पेश कई। वरी नई मालूमात में अवां जी खिदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।